ॾाढी ख़ुशी थी तव्हां सिखण जे लाइ वेठा आहियो। थधा शोर अचे थो ॿाहिरां, हवा अचे पई, पर तव्हां वेठा आहियो, सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं इंसान जी ग्रोथ जॾहिं रुकजंदी आहे तॾहिं हू लर्निंग स्टॉप कंदो आहे। असांजो नबी साईं बि चई वियो त पींगे खां क़बर ताईं इल्मु करायो। असां सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं उन्हनि शयुनि खे रखियो आहे, पर कॾहिं हुनखे अमली तौर ते न कयो आहे। हिकिड़ी असां लर्निंग जी एज मुक़ररु करे छॾी आहे। लर्निंग जी एज सिर्फ़ु उहा आहे जॾहिं असां स्कूल या कॉलेज या यूनिवर्सिटी फिनिश कंदा आहियूं। इहा लर्निंग एज हाणे वॾो थी वई, इहे लफ़्ज़ हूंदा हूंदा वॾो थी वई जो मतिलबु छा आहे? अंदर जो जेको इंसान आहे उहो संभाले छॾियूं। असां पंहिंजी जेके ॿारनि जूं ख़्वाहिशूं आहिनि, हर माण्हू जे अंदरि हिकिड़ो ॿार आहे, भले चाहे केतिरो वॾो छो न हुजे। हर माण्हू चाहे थो त मां फनी एक्टिविटीज़ कयां, बट असांजो एनवायरमेंट असांखे ॿुधाईंदो आहे वॾो थियणी, जंहिंजे करे असां उहे शयूं मिस कंदा आहियूं। कॾहिं बि लर्निंग स्टॉप न कयो। लर्निंग स्टॉप कंदो उन ॾींहुं तव्हांजो मौत आहे। ज़हन में रखी छॾियो। ही हिकिड़ो स्टेप हुयो। इहो न चइजो त अॼु मां सेशन अटेंड कयो, मां हाणे सुठो स्पीकर थी वियो। इहो सुठो स्पीकर कंटिन्यूअस लर्निंग ऐं कंटिन्यूअस एक्सपीरियंस सां थींदो आहे। माण्हू सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो जो एक्सपीरियंस कयो हूंदो, घणनि खे काफ़ी चांस मिलिया हूंदा हिते स्टेज ते ॻाल्हाइण जो, पर जेकॾहिं अॼु तव्हांखे चांस मिलियो आहे, उहो पहिरियों चांस हुयो, त डेफिनेटली हेजिटेशन थी हूंदी। ऐं जेकॾहिं तव्हां ॿियो दफ़ो कंदो, ऑटोमेटिकली इहो एक्सपीरियंस हेल्प कंदो नेक्स्ट टाइम जे लाइ, उहा हेजिटेशन घटि थींदी। इहा हिकिड़ी एक्सपीरियंस आहे, इहा हिकिड़ी जर्नी आहे। इहा जर्नी पई हलंदी रहे जेसिताईं ज़िंदगी आहे। जेकॾहिं इहो पब्लिक स्पीकिंग पेशन आहे, मां इहो चाहींदुमि त छो था थियणु चाहियो पब्लिक स्पीकर, छो ट्रेनिंग अटेंड कई आहे? रैंडम केरु सर ॾिए त पोइ हुनखे वधीक ॻाल्हाइणी जी वेई उथणो न आहे। बस असां उनजे करे स्पीकर चवंदा चाहियूं त जीअं असां उते हली